الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ قال ربك للملائكة إني خالق بشرا من صلصال من حمأ مسنون فإذا سويته ونفخت فيه من روحي فقعوا له ساجدين فسجد الملائكة كلهم أجمعون إلا إبليس أبى أن يكون مع الساجدين. قال يا إبليس ما لك ألا تكون مع الساجدين؟ قال لم أكن لأسجد لبشر خلقته من صلصال من حمأ مسنون قال فاخرج منها فإنك رجيم وإن عليك اللعنة إلى يوم الدين. صدق الله العلي العظيم. صلاة شريف اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व ताला जो एहसान थियो, अल्लाह पाक नमाज बा जमात अदा करने की तौफीक अता फरमाई। कुरान मुक़द्दस की सूरह हिजर जी 28 नंबर आयत खां तिलावत आहे। अल्लाह पाक जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ढांचो ठाहिणु फरमायो त मूं अर्ज़ु कयमि त उन वक़्त में अल्लाह पाक इन फ़रिश्तनि खे ॿुधायो त मां हिकिड़े इंसान खे पैदा फरमायां थो। जॾहिं मां उनखे पैदा करे पूरो कंदुसि तव्हां सभु जो सभु उन जे साम्हूं सजदो कजो। अल्लाह जो इहो हुकुम दियो, सभिनि फ़रिश्तनि चयो त हाओ साईं, असां तुंहिंजे हुकुम जा ताबेदार आहियूं, जीअं तूं चओ असां उहो कंदासीं। इब्लीस जेको शैताननि जो अबो हुयो, उन चयो त मां सजदो न कंदुसि। उन अल्लाह तबारक व ताला जी नाफ़रमानी कई ऐं उन ॾिठो पंहिंजे नफ़्स खे। उन चयो त बाबा मूंखे अल्लाह पाक ठाहियो बाहि जी ॼिभीअ मां, हिन खे तो ठाहियो जेको आहे मिटीअ मां। बाहि जेका आहे बुलंद आहे, मिटी जेका आहे उहा पस्त आहे। मां बुलंद ठहियल शइ वारो पस्त ठहियल शइ वारे खे सजदो कीअं कयां? हुन हलायो पंहिंजो अकुल। पंहिंजे अकुल जे हलाइण जे करे अल्लाह तबारक व ताला उनखे लानती करार ॾेई करे क़यामत जे ॾींहं ताईं फरमाई त तूं मुंहिंजे दरबार मां तड़ियल आहे। अल्लाह पाक इंसान खे इहो सबक़ु सेखारियो त इंसान जाते हिकिड़ी शइ मालूम थी वञे, यानी ख़बर पइजी वञे त हीउ मुंहिंजे रब जो हुकुम आहे, अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, त हाणे उन खां बाद में तावील न आहे करनी। छा थियो, कीअं थियो, किथां आयो, छो न आयो, कॾहिं ईंदो, कॾहिं वेंदो, अहिड़ी तावील करे उन जे अंदरि इंसान जेको आहे पंहिंजी नाफ़रमाननि वारी लिस्ट में पंहिंजो नालो लिखाईंदो, अल्लाह जी दरबार खां तड़ियल बंदी करे बीह रहंदो। शैतान हालांकि सम्झो त हुनजी फ़ज़ीलत हुई फ़रिश्तनि वटि, पर इहा ॻाल्हि मालूम हुजणु घुरिजे त शैतान जेको इब्लीस हुयो न, उहो फ़रिश्तनि जे नूर मां पैदाइश कोन हुई, हुनजी ॼिभीअ मां पैदाइश हुई। जीअं जिन पैदा थियल आहे न, अल्लाह फरमाए त वल जान ख़लक़नाहु मिन नारि समूम, असां शोले मां जेको आहे न जिन खे पैदा फरमायोसीं। इब्लीस जेका आहे जिन जी पैदाइश आहे, जिन जी मख़लूक़ात आहे, फ़रिश्तनि जी मख़लूक़ात न आहे। केतिरा चवंदा आहिनि त साईं
हू जेको आहे आलिम हुयो या फ़रिश्तो हुयो, जॾहिं उन जेको आहे अलाह जो हुकुम न मञियो त अलाह पाक उनखे जेको लानती करे छॾियो, फ़रिश्तो कोन हुयो। अलाह तबारक व तआला जे इन हुकुम सां हू जेको आहे इबादत करे करे वञी फ़रिश्तनि जी जमात में शामिल ज़रूरु थियो हुयो, आबिद हुयो, इबादत गुज़ार हुयो, पर इब्लीस फ़रिश्तो कोन हुयो। ऐं उन जेको आहे पंहिंजो अकुल हलायो। अलाह फरमायसि त तूं ख़ालिक जे साम्हूं पंहिंजो अकुल थो हलाए जंहिं तोखे पैदा कयो। चरियो आहे न तूं वॾो पहिरें नंबर जो। ख़ालिक जे साम्हूं तूं पंहिंजो अकुल थो हलाए त अलाह पैदा तोखे कयो ऐं पैदा कंदड़ मालिक जे साम्हूं तूं पंहिंजो अकुल थो हलाए त पोइ ज़ाहिर आहे तूं हलाक थींदे। ही अवां असांजा जेके मामला, जीअं हाणे असां वटि ॾिसो त अॼु जेका आहे पाड़े जे अंदरि ई तुरमन साहिब जे वालिद साहिब जी फ़ौतगी थी आहे, पर यकीन ॼाणो त असांजे अवां खे ऐं उन जी औलाद खे सबक़ सिखण जो को मक़ाम ई कोन्हे, ख़बर ई कोन्हे त को फ़ौत बि थियो आहे, परवाह ई कोन्हे। हर कंहिंजे चेहरनि ते मुस्कुराहटूं लॻी पियूं आहिनि, परवाह बि कोन्हे। अॻु में ईअं हूंदो हुयो त जेकॾहिं कंहिंजे घर जे अंदरि फ़ौतगी थींदी, खाइण पीअण हुन खां विसरी वेंदो हुयो। अॼुकल्ह खाइण पीअण त पंहिंजी जाइ ते, माण्हुनि जे साम्हूं ॻोड़ो बि कोन हूंदो। त इन वक़्त में इंसान चवंदा आहिनि त इंसान इंसाफ़ खे या सची ॻाल्हि खे तॾहिं पहुचंदो जॾहिं पंहिंजे पाण खे उन जी जाइ ते रखी करे ॾिसे। अॼु जेको आहे हुनजो जिस्म तख़्ते ते पियल आहे, सुभाणे असां मां को हिकिड़ो हूंदो जंहिंजो जिस्म तख़्ते ते पियल हूंदो। हीउ इंसान ईअं ई खिलंदड़ हूंदा। अमल इंसान खे पंहिंजो कमु। अवां असांजे खिलण सां, अवां असांजे रोअण सां फ़र्क़ु नथो पवे, पर ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं इंसान अलाह खे अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब, तो मूंखे मौत ॾिनो त साईं को नियापो त मोकिले हा। अलाह पाक फरमाईंदो त फलाणा तुंहिंजे पाड़े में, तुंहिंजे मिटनि माइटनि में फ़ौतगी न थींदी, साईं फ़ौतगी थींदी। पोइ फरमाई त इहा ई फ़ौतगी थियणु तुंहिंजे मथे में, तुंहिंजी ॾाढ़ी में अछनि वारनि जो अचणु, इहो ई त मां अलाह जो नियापो हुयो। दोस्तो, अॼु जेके आहिनि असांखां अॻियां हलंदा वञनि था, केतिरा ई ॾिसो उन्हनि जा वालिदैन हिन दुनिया खे छॾे करे हलिया विया, केतिरा पाड़े वारा हलिया विया, पर असांखे सबक़ सिखण जे लाइ असांखे तौफ़ीक़ ई कोन्हे। अलाह तबारक व तआला इन हालत खां असांजी हिफ़ाज़त करे। सो बहरहाल शैतान इन अलाह जे हुक्म खां इनकार कयो। ऐं यादि रहे अलाह पाक जेको हुकुम फरमाए न सजदे जो, त इहो सजदे जो जेको हुकुम थियो, इहो हुकुम ताज़ीमी सजदे जो हुकुम हुयो, ताबुदी सजदे जो हुकुम न हुयो। इबादत वारे सजदे जी अॻु में बि मना थियल आहे। ॾह मिंट इंतज़ारु कयो। सो मूं अर्ज़ु कयमि त अलाह पाक जॾहिं सजदे जो हुकुम फरमायो, ऐं सजदे जो जेको हुकुम आहे शुरू खां वठी करे इबादत वारो सजदो अलाह खां ग़ैर जो हराम आहे। हा, ताज़ीम वारो सजदो पहिरियनि उम्मतुनि जे अंदरि किन नबियनि जे अंदरि इजाज़त हूंदी हुई, पर हिन उम्मत जे अंदरि ताज़ीम वारो सजदो बि हराम आहे। अवां ताज़ीम जे ख़ातिर कंहिं क़बर जे साम्हूं, कंहिं झंडे कुबे जे साम्हूं या कंहिं घोड़े जे साम्हूं, कंहिं शइ जे बि साम्हूं ताज़ीम वारो सजदो नथा करे सघो। सजदो ऐं रुकू इहा ख़ासियत आहे मुंहिंजे अलाह जी ज़ात जी। अव्हां खे रुकू बि करिणो आहे रब जे साम्हूं, सजदो बि करिणो आहे मिठड़े अलाह जे साम्हूं। ऐं जेकॾहिं हिन वक़्त में इंसान जेकॾहिं सजदो ताबुदी कयो, इबादत वारो सजदो कयईं ग़ैर अल्लाह जे साम्हूं, काफ़िर थी वेंदो। ऐं फरमाइनि था त उन वक़्त में बि अलाह जो हुकुम हुयो, ॼण त फ़रिश्तनि जो सजदो रब जे हुकुम खे हुयो। आदम अलैहिस्सलाम जो मिसाल ईअं हुयो जीअं त काबतुल्लाह आहे न असांजे लाइ, हाणे असांजे अवां जो सजदो काबतुल्लाह जे कमरे खे त न आहे, रब जे हुकुम खे आहे। फरमाइनि था त जेकॾहिं को मुस्लमान काबतुल्लाह जे कमरे जी नियत करे सजदो कंदो न, इहो काफ़िर थी वेंदो। छाजे करे? इन जे सजदे जो मुंहिंजे रब हुकुम फरमायो। इन अलाह जे हुकुम जे करे इंसान काबतुल्लाह खे सजदो थो करे, वरना अलाह जो हुकुम न हुजे। जीअं तव्हां ॾिसो, पहिरियां इन काबतुल्लाह खां अॻु में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके मुकरमा जे अंदरि हुया 13 साल, ऐं मदीने जे अंदरि बि कुझु महीना साईं जन बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ाईंदा रहिया।
हाणे उन वक़्त ताईं हुकुम नाज़िल न थियो हुयो। अल्लाह तबारक व तआला जो हुकुम बैतुल मुक़द्दस जे लाइ हुयो। सभु जेके आहिनि मुस्लमान अल्लाह जे हबीब जे पोयां बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ। पर वरी जॾहिं ज़ूक़बिरतन मस्जिद जे मक़ाम ते अल्लाह जे हबीब खे हुकुम थियो, साईंजन जेको आहे विच नमाज़ जे अंदरि पंहिंजो चहिरो फेराए करे काबतुल्लाह जे कमरे जे तरफ़ साईंजन करणु फरमायो। अल्लाह जो हुकुम तब्दील थी वियो। हाणे जेको आहे जेकॾहिं को शख़्स बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदो नमाज़ न थींदी, छो त हुकुम तब्दील थी वियो। अल्लाह पाक जी हुकुम मतिलबु फर्मा बरदारी इहा शइ आहे। सो फरमाईं त वइद क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी ख़ालिक़ुम बशरम मिन सलसालिम मिन हमाइम मसनून। ऐं फरमाईं तुंहिंजे रब हुकुम फरमायो फ़रिश्तनि जे लाइ इन्नी ख़ालिक़ुन, असां पैदा कंदड़ आहियूं इंसान खे मिन सलसालिम मिन हमाइम मसनून, खड़कंदड़ चीकी ऐं फिरंदड़ मिटीअ मां। फ़इज़ा सवैतुहु, जॾहिं असां हुनखे ठाहे करे तयारु कयोसीं, वनफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही फ़क़अू लहू साजिदीन। फरमाईं त जॾहिं असां हुनखे ठाहे करे तयारु कयोसीं, उन जे अंदरि असां पंहिंजे हुकुम खां रूह फूकियोसीं। अल्लाह जो हुकुम आयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियां जिस्म ठहियलु हुयो, उन जिस्म जे अंदरि रब जो हुकुम दाख़िल थियो। उहो जिस्म जेको आहे ॾिसंदड़ ऐं हरकत कंदड़ बणिजी पियो, जीअं असां हयावान जो जिस्म आहे। फरमाईं त फसजदल मलाइका कुल्लुहुम अजमऊन, तमाम जे तमाम फ़रिश्तनि सजदो कयो इल्ला इब्लीस, इब्लीस इनकार कयो। अल्लाह पाक हुकुम फरमाए मा मनाक अल्ला तस्जुद इज़ अमरतुक, ज़ालिम हुकुम त मां रब जो हुयो तो आदम अलैहिस्सलाम खे सजदो छो न कयो? त उन चयो त मुंहिंजा रब मां इन खां भलो आहियां, मूंखे तो ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन। साईं मूंखे तो बाहि मां पैदा कयो, न आदम अलैहिस्सलाम खे तो मिटीअ मां पैदा कयो। रब बाहि बुलंद आहे, मिटी हेठि आहे, उन पंहिंजो अकुल हलायो। फरमाईं ज़ालिम तूं मुंहिंजे हुकुम खे न पियो ॾिसे, अमरतनी, मां तोखे हुकुम कयो। फरमाईं त तोखे मां अमरतुक, मां तोखे हुकुम कयुमि, तो ताबेदारी न कई। फरमाईं त फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन इल्ला इब्लीस अबा अन यकून। नमाज़ छॾे यार, पोइ तव्हांजो कमु कयो, थोरो 2 मिंट सब्र बि कंदा कयो, 5 मिंट। अबा अन यकून मअस साजिदीन, इब्लीस खे रब फरमाईं त इब्लीस इनकार कयो, अबा अन यकून मअस साजिदीन, उन इनकार कयो, साईं मां सजदो न कंदुसि। क़ाल या इब्लीस मा लक अल्ला तकून मअस साजिदीन, फरमाईं त इब्लीस छा थियो तोखे, तूं सजदो न कयो? क़ाल लम अकुल लिअस्जुद लिबशरिन ख़लक़तहू मिन सलसालिम मिन हमाइम मसनून। फरमाईं त मुंहिंजा रब मां हुनखे सजदो न कंदुसि जंहिंखे तो इन मिटीअ मां पैदा फरमायो। क़ाल फ़ख़रुज, अल्लाह फरमायो तो नाफ़रमानी कई, हाणे मां अल्लाह जेको आहे तोखे पंहिंजी तलवार मां तड़े छॾियुमि। फरमाईं त व इन अलैका लानत इला यौमिद्दीन, तुंहिंजे मथां लानत आहे क़यामत जे ॾींहं ताईं। अल्लाह फरमायो तो मुंहिंजी नाफ़रमानी कई, असां तुंहिंजे मथां लानत वसाए छॾीसीं। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं अवां असांखे क़ुरान सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।